नौशर फिरोज जे ज़रदार कॉलोनी जे रवासी ॿिनि ॿारनि मां इकरा राजपूत साण करे पंहिंजे मुड़ुसु वकील राजपूत सां गॾिजी नेशनल प्रेस क्लब नौशर फिरोज पहुची साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे भाउ समेत कज़न इरफान राजपूत सां अॼु ताईं आसिफ़ मूंखे ऐं मुंहिंजे पेकनि ॾे ज़बरदस्ती वठी वियो। उते मूंखां ज़बरदस्ती मीडिया ते ॻाल्हाए जेको मुड़ुस जे ख़िलाफ़ हुयो, जंहिं बयान में का बि सदाकत कान आहे। मुंहिंजे माइटनि नुमाइंदनि खे वठी मुड़ुस जे ख़िलाफ़ बयान ॾियारियो ऐं कूड़ा केस दाख़िल कराया जेके बेबुनियाद आहिनि। वधीक हुननि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मसलो इहो आहे 17 तारीख़ 2 महीनो 2025 ते या एफआईआर देखा या हिननि मूं ते माना 17 तारीख़ जो वाक़ियो ॼाणाए 22 तारीख़ ते एफआईआर कराई आहे। 19 तारीख़ मुंहिंजे घर में जेको धाड़ो लॻो उनजे बचाव जे ख़ातिर हिननि पूरी एफआईआर कराई आहे। भाई खे मुंहिंजे ख़िलाफ़ भड़काए ज़बरदस्ती हुनखे ब्लैकमेल करे त छा चवंदा आहिनि तूं बयान ॾे असांखे सज़ा थी वेंदी, ईअं थी वेंदो। किथे या एफआईआर किथे दाख़िल करायूं? फुलजी स्टेशन दादू। अच्छा हाँ उते हिननि एफआईआर या पूरी इन करे कराई आहे ताकि हिननि ते एफआईआर न थिए। माना पंहिंजे बचाव जे ख़ातिर 17 तारीख़ जो वाक़ियो ॼाणाए 22 तारीख़ एफआईआर कराई आहे। उन खां पोइ ख़ुला जो केस पूरो हर साल मूंखे दाख़िल कराईंदा आहिनि माई खे ब्लैकमेल करे। 491 कई माई मुंहिंजे हक़ में बयान ॾेई आई। मां पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि आहियां ऐं हिनखे जे नशो कंदो आहे ईअं हूअं हे वेठी आहे पुछोसि मां नशो छो कंदो आहियां। नहीं, मैं 17 तारीख 8वां महीना 2025 को अपने पुलिस स्टेशन अपने घर में मौजूद थी। जो ये जो मीडिया कराई है ये मुझसे ज़बरदस्ती कराई गई है। जो बयान हुए मीडिया पे झूठे हैं और ये वो जो इरफान अली है ना राजपूत, उसने चाचे का बेटा उसने मुझसे ज़बरदस्ती ये बयान करवाए हैं। और ना मेरा शोहर और ना ही मेरा देवर कोई पिस्टल नहीं लेके आए। ये झूठे एफआईआर कर रखे मेरे शोहर पे और मेरे देवर पे। ये मेरे चाचे का बेटा है ना इरफान अली, अच्छा इसने मीडिया लेके आया घर में, इसने मुझसे जबरदस्ती बयान करवाई। अब यही कहना है कि भाई मेरे शोहर को भाई इंसाफ दिलाइए। जो भी झूठे एफआईआर है ये सब कुछ झूठी है। और ना ही मेरा शोहर और ना ही मेरा देवर कोई पिस्टल नहीं लेके आए। जब 17 तारीख को मैं अपने घर पे मौजूद थी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।